दोस्तों तव्हांखे हिकु ॾुख जी ख़बर ॿुधाईंदा हलूं त सिंध जी सुरीली रागी निगत नाथ जी मां हाणे हिन दुनिया में नाहे रही। जी दोस्तों, निगत नाथ जी मां हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वई आहे। कुझु अर्सो पहिरियों निगत नाथ पंहिंजी माउ सां टिकटॉक वीडियो ठाहिया जंहिंमें उहा तमामु घणी सिहतयाब नज़र अची रही आहे। लेकिन हाणे इहा ख़बर पई आहे त निगत नाथ जी माउ हिन फ़ानी दुनिया में नाहे रही। दोस्तों, इहा ख़बर कोन पई आहे त निगत नाथ जी माउ खे छा थियो, पर कुझु माण्हू सोशल मीडिया ते इलाही रहिया आहिनि त हुनखे दिलि जो अटैक थियो, जंहिंजे करे उहा हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वई। तव्हां हुनखे टिकटॉक वीडियो में ॾिसी सघो था, उहा केतिरी सिहतयाब लॻी रही आहे। कुझु ई अर्सो पहिरियों निगत नाथ हुन पंहिंजी माउ सां टिकटॉक वीडियो ठाहिया हुया। शोबीज़ जे केतिरनि ई सितारनि इन ॻाल्हि ते ॾाढो ॾुख जो ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। त दोस्तों, तव्हां निगत नाथ लाइ दुआ कजो त अल्लाह साईं हुनखे सब्र ॾे।